अज़मत क़ुरान ऐं फ़िक्र आख़िरत जे मौज़ूअ ते अत्तारी हाउस सकरनि ते कारी फ़ुरक़ान अत्तारी जी मेज़बानीअ में फ़िक्री निशिस्त जो एहतमाम कयो वियो, जंहिं में अल्लामा शाहज़ेब अल मदनी, अल्लामा आशिक़ हुसैन अल मदनी, अल्लामा तलहा अल मदनी, अल्लामा फ़याज़ हुसैन अल मदनी, हाफ़िज़ शाहिद नवाज़ अत्तारी, हाफ़िज़ सरफ़राज़ अमन चाडियो समेत केतिरनि ई मज़हबी शख़्सियतुनि शिरकत कई। इन मौक़े ते अल्लामा हबीबुलाल मदनी बयानु कंदे चयो त असां बहसियत मुस्लमान क़ुरान पाक जी अज़मत खे सम्झी न सघिया आहियूं, न को वरी उन जे अहकामनि ते अमल पिया आहियूं। हिन चयो त क़ुरान पाक परहेज़गारनि जे लाइ हिदायत बणिजी आयो आहे, जंहिं ते अमल करे असां दुनिया ऐं आख़िरत ॿई संवारे सघूं था। पर अफ़सोस जो अॼु जो मुस्लमान क़ुरान पाक खे सिर्फ़ु टिनि मक़सद जे लाइ इस्तेमालु करे रहियो आहे। हिकु त नियाणीअ खे परणायल महिल साणुसि गॾु रवानू करणु, ॿियो मयत सां गॾु डोलीअ में रखणु, टियों झेड़े महिल मिंथ मेड़ काफ़िले में खणी वञणु। हिन वधीक चयो त असांखे पंहिंजे वजूद खे सम्झणो पवंदो, जेको अलाह साईं क़ुरान पाक में फ़रमायो आहे त मूं इंसाननि खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां फ़िक्र आख़िरत करियूं, जंहिं लाइ दावत इस्लामी जो मदनी माहौल बहितरीनु प्लेटफॉर्म आहे, जिते दीन जो हक़ीक़ी रूह सम्झायो वञे थो। फ़िक्री निशस्त दौरान हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जे हवाले सां मीलाद शरीफ़ जो पिणु एहतमाम कयो वियो, जंहिं में नाज़ शरीफ़ जा नज़राना पेश कया विया। आख़िर में दावत इस्लामी जे तालुका निगरान हाफ़िज़ मुख़्तियार अली करमी इज्तिमाही दुआ पिणु घुराई, जंहिं बाद सलातो सलाम ते इज्तिमा जी पुॼाणी कई वई।